ओम शांति। यदि मिले तारीख है 24/9/2024। मेरा बाप दादा जीवनता मीठे मीठे बार है चाहता जेतिरो समय बाप जी याद में रहंदा ओतिरो समय कमाई ही कमाई है। याद सां ई तव्हां बाप जी समीप ईंदा वेंदा। तव्हां जेतिरो समय बाप जी याद में रहंदा ओतिरो समय कमाई ही कमाई आहे। याद सां तव्हां बाप जे समीप ईंदा वेंदा। प्रश्न जो ॿार याद में रही न सघंदा आहिनि उन्हनि खे कंहिं ॻाल्हि में लज्जा ईंदी आहे। उत्तर आहे पंहिंजो चार्ट रखण में उन्हनि खे लज्जा ईंदी आहे। सम्झंदा आहिनि सच लिखंदासीं त बाबा छा चईंदा, लेकिन ॿारनि जो कल्याण हिन में ई आहे कि सच सच चार्ट लिखंदा रहो। चार्ट लिखण में ॾाढो फ़ाइदो आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार हिन में लज्जा न करो। ओम शांति। रूहानी बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार 15 मिंट पहिरियों अची करे हिते बाप जी याद में वेहींदा आहियो। हाणे हिते ॿियो कोई कमु त आहे न, बाप जी याद में ई अची करे वेहींदा आहियो। भक्ति मार्ग में त बाप जो परिचय ई न आहे। हिते बाप जो परिचय मिलियो आहे ऐं बाप चईंदा आहिनि मामेकम यादि करो। मां त सभु ॿारनि जो बाप आहे न। बाप खे यादि करण सां वरसो त ऑटोमेटिकली यादि अचिणो ई आहे न। बाप खे यादि कंदासीं त बाबा जो वरसो बि ऑटोमेटिकली यादि ईंदो ई। नंढा ॿार त न आहियो न, भर लिखंदा आहियो असां 5 मास व 2 मास जा आहियूं, परंतु तव्हांजी कर्मेंद्रियूं त वॾियूं आहिनि न। त रूहानी बाप सम्झाईंदा आहिनि हिते बाप ऐं वरसे जी यादि में विहणो आहे। ॼाणंदा आहियो असां नर सां नारायण ठहिण जे पुरुषार्थ में तत्पर आहियूं। बसि स्वर्ग में वञण लाइ पुरुषार्थ करूं था। ॼाणंदा आहियो बाबा जी ॼाणंदा आहियो असां नर सां नारायण ठहिण जे पुरुषार्थ में तत्पर आहियूं। बसि स्वर्ग में वञण जे लाइ पुरुषार्थ करूं था। त इहे ॿारनि खे नोट करिणो खपे। असां हिते वेठे वेठे केतिरो समय यादि कयो। लिखण सां बाप सम्झी वेंदा आहिनि। ईअं न कि बाप खे मालूम पवंदो आहे हर हिकु केतिरो समय यादि में रहंदो आहे। उहो त हर हिकु पंहिंजी चार्ट सां सम्झी सघंदा आहिनि। बाप जी यादि हुई या बुद्धि काॾे ॿियो तरफ़ हली वई, इहा बि बुद्धि में आहे। हाणे बाबा ईंदा त इहा बि यादि ठहिरी न। हाणे बाबा ईंदा त इहा बि यादि ठहिरी। केतिरो समय यादि कयो उहो चार्ट में सच लिखंदा। कूड़ लिखण सां त ॿियो ई 100 गुणा पाप चढ़ंदो आहे, ॿियो ई नुक़सानु थी वेंदो। इन करे सच लिखणो आहे। जेतिरो यादि कंदा ओतिरो विक्रम विनाश थींदा। ऐं इहे बि ॼाणंदा आहियो असां नज़दीक ईंदा वेंदा आहियूं। आख़िरी जॾहिं यादि पूरी थी वेंदी त असां पोइ बाबा वटि हली हलंदासीं। पोइ कोई झटि नई दुनिया में अची करे पाठ वॼाईंदो, कोई हुते ई वेठो रहंदो। हुते कोई संकल्प त ईंदो न आहे न। उहो मुक्ति धाम आहे। दुख सुख सां न्यारो आहे। सुख धाम में वञण लाइ हाणे तव्हां पुरुषार्थ करो था। जेतिरो तव्हां यादि कंदा ओतिरो विक्रम विनाश थींदा। यादि जे चार्ट रखण सां ज्ञान जी धारणा बि सुठी थींदी। चार्ट रखण में त फ़ाइदो ई आहे। बाबा ॼाणंदा आहिनि यादि में न रहण जे कारण ॿारनि खे लिखण में बि लज्जा ईंदी आहे। बाबा छा चईंदा मुरली सां ॿुधाए ॾींदा आहिनि। मुरली में सभु ॿुधाए ॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हिन में लज्जा जी त कोई ॻाल्हि न आहे। दिलि अंदरि हर हिकु सम्झी सघंदो आहे असां यादि कंदा आहियूं या न। कल्याणकारी बाप त सम्झाईंदा आहिनि नोट कंदा त कल्याण थींदो। कल्याणकारी बाप त सम्झाईंदा आहिनि अगरि ॿार नोट कंदा त उन्हनि जे कल्याण। जेसि ताईं बाबा आया आहिनि ओतिरो समय जो वेही हुन में यादि जो चार्ट केतिरो रहियो, ओतिरो समय जो वेठा हो उन में यादि जो चार्ट केतिरो रहियो। फ़र्क़ु ॾिसणो आहे न। प्यारी चीज़ खे त ॾाढो यादि कबो आहे।
कुमार कुमारियुनि जी सगाई थींदी आहे त दिलि में हिक ॿिए जी यादि ठहिरी वेंदी आहे। पोइ शादी थियण सां पकी थी वेंदी आहे। बिगर ॾिसे सम्झी वेंदा आहिनि असांजी सगाई थी आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो शिव बाबा सिंध बेहद जो बाप आहे। भल ॾिसो न परंतु ॿुधी सां सम्झी सघंदा आहियूं। उहो बाप अगरि नाम रूप खां न्यारो आहे त पोइ पूजा कंहिंजी कंदा आहिनि, यादि छो कंदा आहिनि। नाम रूप खां न्यारी बेअंत त कोई चीज़ न थी सघंदी आहे न। ज़रूरु चीज़ खे ॾिसबो आहे तॾहिं वर्णन थींदो आहे। आकाश खे बि ॾिसंदा आहियूं न, बेअंत चई ॾींदा आहिनि। भक्ति मार्ग में भॻवान खे यादि कंदा आहिनि, हे भॻवान त बेअंत थोरी थियो, थोरी चईंदासीं। हे भॻवान चइण सां झटि हुनजी यादि ईंदी आहे त ज़रूरु कोई चीज़ हूंदी त नाम बि हूंदो त रूप बि हूंदो न। ईअं थोरी बेअंत आहे, मतिलबु अनलिमिटेड आहे। आत्मा खे ॼाणबो आहे, ॾिसबो न आहे। सभु आत्माउनि जो हिकु बाप हूंदो आहे, उन्हनि खे बि ॼाणबो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, बाप अची करे पढ़ाईंदा बि आहिनि। अॻियां इहो मालूम न हुयो कि पढ़ाईंदा बि आहिनि। श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो हुयो, श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो हुयो। श्री कृष्ण त हिन अखियुनि सां ॾिसण में ईंदा आहिनि, उन्हनि जे लाइ त बेअंत नाम रूप खां न्यारो चई न सघूं। श्री कृष्ण कॾहिं चईंदा न मामेकम यादि करो, उहो त सम्मुख आहे न। उन्हनि जो बाबा, उन्हनि खे बाबा बि न चईंदासीं। श्री कृष्ण खे कॾहिं चईंदा न कि श्री कृष्ण त कॾहिं न चईंदो मामेकम यादि करो, उहो त सम्मुख आहे न। उन्हनि खे बाबा बि न चईंदासीं। माताऊं त श्री कृष्ण खे ॿार सम्झी गोदी में विहारंदियूं आहिनि। जन्माष्टमी ते नंढे श्री कृष्ण खे झुलाईंदियूं आहिनि। छा सदैव नंढो ई आहे? पोइ रास विलास बि कंदा आहिनि त ज़रूरु थोरो वॾो हूंदो, पोइ हुननि खां वॾो थियो हूंदो, पोइ छा थियो हूंदो, काॾे वियो हूंदो, कंहिंखे बि पतो न आहे। सदैव नंढो शरीर त न रहंदो आहे न, कुझु बि ख़्यालु न कंदा आहिनि। इहा पूजा आदि जी रस्म हली ईंदी आहे, ज्ञान त कोई में आहे न। ॾेखारींदा आहिनि श्री कृष्ण कंसपुरी में जनमु वरितईं। उहो कंसपुरी जी त ॻाल्हि ई न आहे, कोई जो बि वीचार न हलंदो आहे। भगत माण्हू त चईंदा आहिनि श्री कृष्ण हाज़िर हुज़ूर आहे, पोइ उन्हनि खे सनानु बि कराईंदा आहिनि, खिलाईंदा बि आहिनि। हाणे उहो खाईंदो त न आहे, रखंदा आहिनि मूर्ति जे साम्हूं, ख़ुदि खाई वठंदा आहिनि। इहे बि भक्ति मार्ग थियो न। श्रीनाथ जी ते एतिरो भोग लॻाईंदा आहिनि, उहो त खाईंदा न आहिनि, ख़ुदि खाई वठंदा आहिनि। देवियुनि जी पूजा में बि ईअं कंदा आहिनि, ख़ुदि ई देवियूं ठाहींदा आहिनि, उन्हनि जी पूजा कंदा आहिनि, पोइ डुबोए ॾींदा आहिनि। जेवरात आदि उतारे करे डुबोईंदा आहिनि, पोइ हुते त ॾाढा रहंदा आहिनि। जंहिंजे हथ जो आयो उहो उठाए वठंदो। देवियुनि जी जास्ती पूजा थींदी आहे न। लक्ष्मी दुर्गा ॿिन्हिनि जी मूर्ति ठाहींदा आहिनि। वॾी ममा बि हिते वेठी आहे, जेके ब्रह्मपुत्र बि चइबो आहे। सम्झंदा न आहिनि कि हिन जन्म ऐं भविष्य जे रूप जी पूजा करनि था। हिन जन्म जी ऐं भविष्य जो रूप श्री लक्ष्मी जी पूजा करनि था। केतिरो वंडरफुल ड्रामो आहे न। इहे ॻाल्हियूं शास्त्रनि में अची न सघनि। इहा प्रैक्टिकल एक्टिविटी आहे। तव्हां ॿारनि खे हाणे ज्ञान आहे, सम्झंदा आहियो। सभिनि खां जास्ती चित्र ठाहिया आहिनि आत्माउनि जा। सम्झंदा आहियो, सभिनि खां जास्ती चित्र ठाहिया आहिनि आत्माउनि जा। जॾहिं रुद्र यज्ञ रचंदा आहिनि त लाखों सालिग्राम ठाहींदा आहिनि। देवियुनि जे कॾहिं लाखों चित्र न ठाहींदा आहिनि। उहे त जेतिरा पुजारी हूंदा ओतिरी देवियूं ठाहींदा रहंदा। उहो त हिकु ई टाइम ते लाखों सालिग्राम ठाहींदा आहिनि। उन्हनि जो कोई फिक्स ॾींहुं न हूंदो आहे, कोई मुहूर्त आदि न हूंदो आहे। जीअं देवियुनि जी पूजा फिक्स टाइम ते थींदी आहे। सेठ माण्हुनि जी त जॾहिं ख़्याल में ईंदो तॾहिं रुद्र या सालिग्राम रचिया त ब्राह्मणनि खे सॾु कराईंदा। रुद्र चइबो आहे हिकु बाप खे, पोइ हुननि सां गॾु ढेर सालिग्राम ठाहींदा आहिनि। उहे सेठ माण्हू चईंदा आहिनि एतिरा सालिग्राम ठाहियो।
उन्हनि जी तिथि तारीख़ कोई मुक़ररु न हूंदी आहे। ईअं बि न शिव जयंती ते ई रुद्र पूजा कंदा आहिनि। अक्सर करे शुभ ॾींहुं बृहस्पति खे ई रखंदा आहिनि। दीपमाला ते लक्ष्मी जो चित्र थाली में रखी उन जी पूजा कंदा आहिनि, पोइ रखी ॾींदा आहिनि। उहा आहे महालक्ष्मी। युगल आहे न, मनुष्य इन ॻाल्हियुनि खे ॼाणंदा न आहिनि। लक्ष्मी खे पैसा किथां खां मिलंदा, युगल त खपे न। त इहा लक्ष्मी नारायण युगल आहिनि। नाम पोइ महालक्ष्मी रखी छॾंदा आहिनि। नाम पोइ महालक्ष्मी रखी छॾंदा आहिनि। देवियूं कॾहिं थियूं? महालक्ष्मी कॾहिं थी करे वई? महालक्ष्मी कॾहिं थी करे वई? इहे सभु ॻाल्हियूं मनुष्य न ॼाणंदा आहिनि। तव्हांखे हाणे बाप वेही सम्झाईंदा आहिनि। तव्हां में बि सभिनि खे हिकु ज़ाणना न थींदी आहे। बाबा एतिरो सभु सम्झाए करे पोइ चईंदा आहिनि शिव बाबा खे यादि करो। वरसो यादि आहे न। मूल ॻाल्हि ई आहे भक्ति मार्ग में केतिरो पैसो वेस्ट थींदो आहे। हिते तव्हांजी पाई बि वेस्ट न थींदी। जी पाई बि वेस्ट न थींदी आहे। तव्हां सर्विस कंदा आहियो सॉल्वेंट ठहिण जे लाइ। भक्ति मार्ग में त ॾाढा पैसा ख़र्चु थींदा आहिनि, इनसॉल्वेंट ठही वेंदा आहिनि, सभु मिट्टी में मिली वेंदो आहे। केतिरो फ़र्क़ु आहे न। हिन समय जो कुझु कंदा आहिनि उहो ईश्वर सर्विस में शिव बाबा खे ॾींदा आहिनि। हिन समय जो कुझु कंदा आहिनि उहो ईश्वर सर्विस में शिव बाबा खे ॾींदा आहिनि। ईश्वर सर्विस में शिव बाबा खे ॾींदा आहिनि। शिव बाबा त खाईंदो न आहिनि। खाईंदा त तव्हां ई आहियो न। तव्हां ब्रह्मण विच में ट्रस्टी आहियो। ब्रह्मा खे न ॾींदा आहियो, तव्हां शिव बाबा खे ॾींदा आहियो। चईंदा आहिनि बाबा असांजे लाइ धोती कमीज़, तव्हांजे लाइ धोती कमीज़ लाई आहे। बाबा चईंदा आहिनि इन्हनि खे ॾियण सां तव्हांजो कुझु बि जमा न थींदो। जमा उहो थींदो आहे जो तव्हां शिव बाबा खे यादि करे इन्हनि खे ॾींदा आहियो। पोइ बि इहे त सम्झंदा आहियो न, ब्रह्मण शिव बाबा जे खज़ाने सां ई पलंदा आहिनि। ब्रह्मण शिव बाबा जे खज़ाने सां ई पलंदा आहिनि। बाबा सां पुछण जी दरकार न आहे कि छा मोकिलियूं, इहे त वठंदा न, तव्हांजो जमा ई न थींदो। अगरि ब्रह्मा खे यादि कयो त ब्रह्मा खे त वठिणो ई आहे शिव बाबा जे खज़ाने सां। त शिव बाबा ई यादि पईंदा न, तव्हांजी चीज़ छो वठो। ॿी खे ॾियण बि रॉन्ग आहे। इन करे कॾहिं बि कंहिंखां लिफ़ाफ़ो वठो या कोई बि असांखे ॾियनि त चओ शिव बाबा खे यादि करे ॾियो। उन्हनि खे चओ शिव बाबा खे यादि करे ॾियो कि असां शिव बाबा जी भंडारी में विझूं था। इहे शिव बाबा जी भंडारी में विझो है न। पंहिंजो नाम भले कि असां शिव बाबा जी भंडारी में विझूं था, बसि नाम लिखण जी छा दरकार। त बाबा असांखे चवनि था कि अगरि हिन खे ॾींदव त जमा न थींदो। शिव बाबा उन्हनि जो कुझु जमा न थींदो त घाटो पइजी वियो न। सुठी बाबा चवनि था, बाबा सम्झाईंदा आहिनि त कोई बि चीज़ वठी करे पायो त उनजी यादि ईंदी रहंदी। कोई हल्की चीज़ आहे त उनजी ॻाल्हि न आहे, सुठी चीज़ आहे त ॿियो यादि ईंदी रहंदी। फलाणे इहे ॾिनो अथई, हुनजो कुझु जमा त थींदो न, त घाटो पइजी वेंदो। शिव बाबा चईंदा आहिनि मामे कम यादि करो। मूंखे कपिड़ा आदि जी दरकार न आहे। कपिड़ा आदि ॿारनि खे खपनि, उहे शिव बाबा जे खज़ाने सां पाईंदा आहिनि। मूंखे त पंहिंजो शरीर ई न आहे, इहे त शिव बाबा जे खज़ाने सां वठण जा हक़दार आहिनि। राजाई जा बि हक़दार आहिनि। बाप जे घर में ई ॿार खाईंदा पीअंदा आहिनि। तव्हां बि सर्विस कंदा आहियो, कमाई कंदा रहंदा आहियो। जेतिरी सर्विस ॾाढी ओतिरी ॾाढी कमाई थींदी। खाईंदव पीअंदव शिव बाबा जे भंडारे सां, उन्हनि खे न ॾींदव त जमा ई न थींदो। इन करे न हिकु भंडारी मतिलबु शिव बाबा जी भंडारी। पोइ हुन में जेतिरो बि पैसो आयो पोइ शरीर निर्वाह पोइ जेतिरो कपिड़ो खाइण लाइ खपे बसि ओतिरो ई कढो, बाक़ी सर्विस में लॻायो।
शिव बाबा खे ई ॾियणो हूंदो आहे त असांखे इन सां छा थींदो की असां शिव बाबा जी ई भंडारी सां खाऊं था। बाबा तव्हांजे भविष्य 21 जन्मनि जे लाइ तव्हांखे भविष्य 21 जन्मनि जे लाइ पद्मा पदमपति ठाहींदा। पैसा त ख़तमु थी वेंदा, इन करे समृद्ध खे ई असां ॾींदा आहियूं, है न। पैसा त ख़तमु थी वेंदा, इन करे असां समृद्ध शिव बाबा खे ई ॾींदा आहियूं, ताकी उनजे त भंडारे में जमा थींदो न, भई के शिव बाबा जे भंडारे में विधो त शिव बाबा जी जेकी यज्ञ जी सर्विस कंदा आहिनि, शिव बाबा चईंदा आहिनि मुंहिंजी भंडारी मां खणी करे यूज़ करो, लेकिन वेस्ट न करो, न केॾी गहरी ॻाल्हि, लेकिन असांखे वेस्ट न करिणो, शिव बाबा खां पुछी करे शिव बाबा जी यादि में सभु कुझु करिणो। त बाबा चईंदा आहिनि बाप समृद्ध आहे न, केॾो मतिलबु असां अगरि हिन ॻाल्हि खे सम्झी करे हलूं त मतिलबु असांखे यादि ई न ईंदो कंहिं छा ॾिनो, तव्हां हिकु जॻह ठाहे छॾियो शिव बाबा जी भंडारी आहे, शिव बाबा जे यज्ञ में इहे ॾिना अथनि, पोइ असां शिव बाबा असांखे कोई चीज़ खपे या शिव बाबा ख़ुदि ई चईंदा, ॿार इहे असांखे संकल्प पहिरियों त चईंदा हुया, हाणे संकल्प द्वारा ईअं न असांखे अचे थो, उहो बाबा आपे ई टच कंदा आहिनि या कंहिं निमित द्वारा तव्हांखे ॾेई छॾींदा आहिनि। बाप समृद्ध आहे न, 21 जन्मनि जे लाइ ॾींदा आहिनि, त असां समृद्ध जी भंडारी में विझूं था। इनडायरेक्ट बि ईश्वर अर्थ ॾींदा आहिनि, इनडायरेक्ट में एतिरो समृद्ध न आहे, इनडायरेक्ट में एतिरो समृद्ध न आहे, मतिलबु जो भक्ति मार्ग में आहे, हाणे त ॾाढो समृद्ध आहे, छो जी सम्मुख आहे न वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी हिन समय जे लाइ आहे। ईश्वर अर्थ कुझु दान पुण्य कंदा आहियो त अल्पकाल जे लाइ कुझु मिली वेंदो, अगरि असांखे ईश्वर अर्थ सां दान पुण्य कंदा आहियूं त कुझु अल्पकाल जे लाइ मिली वेंदो आहे। हिते त बाप तव्हांखे सम्झाईंदा आहिनि मां सम्मुख आहियां, मां ई ॾियण वारो आहियां, इन बि शिव बाबा खे सभु कुझु ॾिनई, सॼे विश्व जी बादशाही वठनि था न, वठण लाइ इन बि सभु कुझु ॾिनई, सॼे विश्व जी बादशाही वठण लाइ। त इहे बि ॼाणंदा आहियो हिन वक़्त जो ई हिन व्यक्त जो ई अव्यक्त रूप में साक्षात्कार थींदो आहे। हिन में शिव बाबा अची करे ॿारनि सां ॻाल्हाईंदा आहिनि, कॾहिं बि इहो ख़्यालु न अचिणो खपे कि असां मनुष्य खां वठूं था, त शिव बाबा जे भंडारे में भेजे छॾियो, इन्हनि खे ॾियण सां कुझु बि न थींदो, ॿियो ई घाटो पइजी वेंदो। ग़रीब हूंदा करे 3-4 रुपए जी कोई चीज़ तव्हांखे ॾींदा, इन सां त शिव बाबा जे भंडारे सां विझण सां पदम थी वेंदा। पंहिंजो त घाटो थोरी, पंहिंजे खे घाटो थोरी विझणो आहे। पूजा अक्सर करे देवियुनि जी ई थींदी आहे, छो जी तव्हां देवियूं ई ख़ासि निमित ठहींदा आहियो ज्ञान ॾियण जे लाइ, छो जी तव्हां देवियूं ई ख़ासि निमित ठहींदा आहियो दान ॾियण जे लाइ। बल गोप बि सम्झंदा आहिनि, परंतु अक्सर करे त मातायूं ई ब्रह्मणियूं ठही रास्तो ॿुधाईंदा आहिनि, हिन करे देवियुनि जो नाम जास्ती आहे। बल गोप बि सम्झंदा आहिनि, बाबा चईंदा आहिनि, बाबा चईंदा आहिनि छो जी तव्हां मातायूं ई ज्ञान ॾींदा आहियो न, हिन करे ख़ासि देवियुनि जी निमित ठाहींदियूं आहिनि, उन्हनि जी पूजा थींदी आहे। बल गोप बि सम्झाईंदा आहिनि, परंतु अक्सर करे त मातायूं ई ब्रह्मणियूं ठही ॿुधाईंदियूं आहिनि, हिन करे देवियुनि जो नाम जास्ती आहे, देवियुनि जी ॾाढी पूजा थींदी आहे। इहे बि तव्हां ॿार सम्झंदा आहियो। अधु कलाक असां पूज्य हुयासीं, पहिरियों हुया फुल पूज्य, पोइ सेमी पूज्य, छो जी 2 कलाक कम थी वेंदी आहे। राम जी डिनाइस्टी चईंदासीं त्रेता में, उहा त लाखों वर्ष जी ॻाल्हि चई ॾींदा आहिनि, त उन्हनि जो कोई हिसाब ई न थी सघंदो आहे। भक्ति मार्ग में वारनि जी बुद्धि में, ॿियो तव्हांजी बुद्धि में रात ॾींहं जो फ़र्क़ु,
है न। भक्ति मार्ग वारनि जी बुद्धि ऐं तव्हांजी बुद्धि में रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। काथे लाखों वर्ष, काथे कल्प सिर्फ़ु 5000 साल जो, काथे सतयुग में श्री कृष्ण हुयो, त्रेता में राम हुयो, काथे हुननि द्वापर में कृष्ण जई छॾियो अथईं। त ॾिसो भक्ति मार्ग वारनि जी बुद्धि ऐं तव्हांजी बुद्धि में केॾो राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। तव्हांजी आहे ईश्वर बुद्धि, उहा आहे रावण जी बुद्धि। तव्हांजी बुद्धि में ई सॼो चक्र ई 5000 वर्ष जो आहे, जो फिरंदो ई रहंदो आहे। जो राति में आहे उहो चईंदा आहिनि लाखों वर्ष, जो ॾींहं में आहे उहो चईंदा आहिनि 5000 वर्ष। अधु कलाक भक्ति में तव्हां सत्य ॻाल्हियूं ॿुधियूं। सत्युग में अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि, उते त वरसो मिलंदो आहे न। हाणे तव्हांखे डायरेक्ट मत मिले थी, हाणे असांखे डायरेक्ट मत मिले थी। श्रीमद भगवत गीता आहे न, ॿियो कोई शास्त्र ते श्रीमद नाम न आहे। हर 5000 वर्ष पोइ इहो पुरुषोत्तम संगम युग आहे, गीता जो युग ईंदो आहे न। लाखों वर्ष जी त ॻाल्हि ई न चई सघंदासीं। कॾहिं बि कोई अचे त उनखे वठी वञो संगम ते, है न। कॾहिं बि कोई अचे त उनखे वठी वञो संगम ते। बेहद जे बाप रचयिता अर्थात पंहिंजो रचना जो सॼो परिचय ॾियो। पोइ बि चईंदा आहिनि अच्छा बाप खे यादि करो। ॿियो कुझु धारणा न करे सघंदा आहियो त पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। पवित्र त ठहिणो ई आहे न। बाप सां वरसो वठंदा आहियो त दैवी गुण बि धारण करणा ई आहिनि। पवित्र बि रहणो आहे, बाप खे यादि कंदा आहियूं त दैवी गुण बि धारण करणा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार 21 जन्मनि जे लाइ पद्मनि जी कमाई जमा करण लाइ डायरेक्ट ईश्वर सेवा में सभु कुझु सफल करो। है न। अॼु खां सभु धन संपत्ति चीजूं आदि सभु शिव बाबा जे नाम ते लिखी छॾियो। मन में बुद्धि सां बाबा खे ॾेई छॾियो। मन में संकल्प करो, बुद्धि सां ॾेई छॾियो। पोइ घर में कोई बि चीज़ वठी अचणी आहे, कोई बि चीज़ शरीर निर्वाह खपे या कंहिंखे बि खपे या यज्ञ में ई खपे त बाबा खे ॿुधाए करे, बाबा खां पुछी करे ई खणणो। बाबा ईअं शरीर जे लाइ खपे त चलो वठो। ट्रस्टी ठही शिव बाबा जे नाम ते सेवा करणी। मूंखे भाषण करण लाइ न सॾु करायो अथई। शिव बाबा जो ज्ञान सभिनि खे ॿुधाइणो आहे, हिन करे हुननि सॾु करायो। शिव बाबा जो ज्ञान ॿुधाइणु असां आहियूं। परम पिता परमात्मा जो ज्ञान असां ॿुधाइणा आहियूं, असांजो ज्ञान न आहे। ॿियो आहे यादि में जेतिरो समय वेंदो ओतिरो समय बुद्धि काॾे काॾे वई इहे चेक करिणो आहे। पंहिंजो सच पोता में रखिणो। यादि में जेतिरो समय वेंदा आहियो ओतिरो समय बुद्धि काॾे काॾे वई इहे चेक करिणो आहे असांखे। जॾहिं बि असां बाबा जी यादि में वेंदा आहियूं त बुद्धि काॾे काॾे वेंदी आहे इहे चेक करो। पंहिंजो सच पोता में रखिणो आहे। नर सां नारायण ठहिण लाइ बाप ऐं वरसे जी यादि में रहणो। नर सां नारायण ठहिण जे लाइ बाप ऐं वरसे जी यादि में रहणो आहे। पंहिंजो सच पोता में रखिणो आहे ऐं नर सां नारायण ठहिण लाइ बाप ऐं वरसे जी यादि में रहणो। वरदाना विस्मृति जी दुनिया सां निकिरी स्मृति स्वरूप रही हीरो पाठ वॼाइण वारी विशेष आत्मा ठहो। हीउ संगम युग स्मृति जो युग आहे, कलयुग विस्मृति जो युग आहे। तव्हां सभु विस्मृति जी दुनिया सां निकिरी आया आहियो। जो स्मृति स्वरूप आहे उहो ई हीरो पाठ वॼाइण वारी विशेष आत्मा आहे।
बाबा चवनि था कि संगम युग स्मृति जो युग आहे, कलयुग विस्मृति जो युग आहे। तव्हां सभु विस्मृति जी दुनिया सां निकिरी आया आहियो, है ना। जो स्मृति स्वरूप आहे उहो ई हीरो पार्ट वॼाइण वारी विशेष आत्मायूं आहिनि। हिन समय डबल हीरो आयो, हिकु हीरे समान वैल्यूबल ठहिया आहियो, ॿियो आहे हीरो पार्ट आहे असांजी। त असांजी आत्मा खे, बाबा खे असां यादि करे पंहिंजी आत्मा खे हीरे समान चमकीलो ठाहियूं था। ॿियो असांजो पार्ट बि हीरो पार्ट आहे। त इहे ई दिलि जो गीत सदा बजंदो रहे कि वाह मुंहिंजो श्रेष्ठ भाग्य। जीअं देह जो ऑक्यूपेशन यादि रहंदो आहे, ईअं ई अविनाशी ऑक्यूपेशन यादि रहे कि मां श्रेष्ठ आत्मा आहे, यादि रहे तॾहिं असां विशेष आत्मा कहलाईंदासीं। जॾहिं सदा असांखे यादि रहे कि मां श्रेष्ठ आत्मा आहियां। स्लोगन आहे, हिम्मत जो पहिलो क़दम अॻियां वधायो त बाप जी संपूर्ण मदद असांखे मिलंदी। असांखे हिम्मत जो पहिरियों क़दम उठाइणो आहे, तॾहिं बाप जी संपूर्ण मदद मिलंदी। ओम शांति। बाबा खे यादि करो।